हबीब वन्य दुनिया मुखे सुनाने नथी मानन के का खबर कान्हे का के लात जा पुजारी है, के हुब्बल जा पुजारी है, के ईट जा पुजारी है, के नौले जा पुजारी है, के दहले जा पुजारी है, के काठ जे पुत जा पुजारी है, के पत्थर जे पुत जा पुजारी है। वन्य हिनन के चो त तवाजू अखियों बनाने वारो अल्लाह हुआ, तवाजी जुबान बनाने वारो अल्लाह हुआ, बुद्धन वारा कन्न देने वारो अल्लाह हुआ। जे कदे तो का पूछ तू के राई तू चो जाए तो मां अल्लाह जो महबूब आया, अल्लाह जो रसूल आया, अल्लाह हिक्का वहदहु ला शरीका। अल्लाह जे हबीब फरमायो या मौला मां वन्यान मां जेकरे जवान त खुदा हिक्का हे पुछंदा रब आहे त काथे आ, पुछंदा त रब कीए आ, केड़े नमूने जो आ। अल्लाह फरमाता हबीब तू वन्य तुझे अंदर तुझे जिस्म में मां एड़ियों शयूं रखाए छड़ियों है जो माण्हू ये पुछंदा ई कोन, रुगो तोखे ॾिसंदा वेंदा मां रब के मञींदा वेंदा। मरहबा मरहबा सुभान अल्लाह मनीदा ओ महबूब मां पांजी अख तोखे बदनी आ, अख जेका ॾिनी माए या तुझी ना है मुझी आ, चेहरो जेको ॾिनो माए इहो चेहरो तुझो ना है वजहुल्लाह, जुबान जेका ॾिनी माए या जुबान तुझी ना है लिसानुल्लाह मुझी आ, हथ जेके ॾिना माए ये हथ तुझा ना है यदुल्लाह। हबीब जी ॾिसंदा वेंदा चवंदा त वजहुल्लाह वारो चेहरो थस, यदुल्लाह वारा हथ थस, लिसानुल्लाह वारी जुबान थस। इहो मुस्तफा तुझे मथो आशिक थींदा वेंदा ऐं तू चओ जान जे आशिक थिया हो त कुल हुवल्लाहु हाय हाय वड़े वाला शारी खुश होते सुभान अल्लाह। आशिक चो सुभान अल्लाह। जडे ना आशिक थेनी अब आशिक तो मजबूर है, अजो को आशिक मजबूर ना है, महबूब जा आशिक मजबूर है। अजे महबूब जा आशिक मजबूर हा पो सिद्दीक जरी साईं के ॾिठो, बिस्मिल्लाह उमर ॾिठो, उस्मान ॾिठो, अली ॾिठो, जुबैर ॾिठो, हजरत बिलाल ॾिठो, अबू ज़र गफ़ारी ॾिठो, अबू अयूब अंसारी ॾिठो। मरहबा मरहबा वाह जो ॾिसण वाह गरीबा मिस्कीना अबू अयूब अंसारी मदीने जे ॿाहिरां पत्थरनि जी ज़मीन ते झूपड़ी ॾियूं वेठो आहे। ख़बर पई त मके खां हबीब मदीने अचनि था, मदीने वारनि मुस्तफ़ा जी इस्तक़बाल कई आहे, वॾा वॾा इंतज़ाम करे वेठा आहिनि, हर शइ जो इंतज़ाम आहे। पर अबू अयूब अंसारी सिधो वियो पंहिंजी घरवारी खे चई बुहारी तॾहिं झाड़ू लगा, चई झाड़ू लगाया चाहो ची छो चे तू यार थो अचे। बिस्मिल्लाह मरहबा ॾाढा नथो चवी यार थो अचे, ताजदार थो अचे, अड़ियन जो आधार थो अचे, मिस्कीनन जो मन ठार थो अचे। चई अबू अयूब मूं ॾिठो आहे मके जूं घिटियूं सजायूं वयूं आहिनि, रस्ता सजाया विया आहिनि, रोड सजाया विया आहिनि, घर घाट सजाया विया आहिनि, ऐं तूं वरी झूपड़ीअ में फरमाई हा रब जे रहमत खां ना उमीद थियणो नाहे, महबूब जा आशिक सभु प्यारा आहियो, वञी इंतज़ार वञी करे अर्ज़ड़ो कंदासीं। मन ॿ घड़ियूं मुस्तफ़ा मेहमान ॿ घड़ियूं अवा तूं बि चवंदो हुई न अल्लाह वारा ईंदा आहिनि, हर को चवंदो आहे साईं साईं 2 मिंट साईं दुआड़ी घुर, अब चवंदो आहे न जंहिं तोखे रस्ते ते लातो आहे इन्हनि जो हक़ आहे या न आहे। पोइ निमाज़ में रड़ियूं कंदो वेठो ई कलाक मुंहिंजो थियो आहे चोसो तुंहिंजे लाइ घणो आहे, ईअं तूं सभिनी मौलवियुनि खे घणो घणो चई विहारींदो हुई छो त सुन्नियन खे बदहाज़मो कोन्हे।
अज त जेकॾहिं न मां वेठो आहियां स्टेज ते 2 कलाक 3 कलाक 4 कलाक ॻाल्हायां पियो मुरकंदे, पर जेकॾहिं न बद हाज़मो हुजे हा न कलाक खां पोइ हीअं करे पेट में सूर पइजी वञे हा, पर हिते त नूर थो पवई। नूर जेकॾहिं न मां 2-3 कलाक वाइज कंदुसि, सुभाणे साईं मूंखे मल हणंदो काथे न काथे, चवंदो हाणे मुंहिंजी वारी आहे, कर लाचारी इंतजार। मुंहिंजा मिठा हर आलिम परे परे खां सफ़र करे था अचनि, हर आशिक जी दिलि चवंदी आहे ॿुधायां ॿुधायां, वेठो ॿुधायां मुस्तफ़ा जी नात वेठो ॿुधायां। न चई सुभान अल्लाह। अर्ज़ पे कयूं कहिड़ी ॻाल्हि यादि आहे? निमाज़ में बीठो हूंदो ही अबू अयूब अंसारी जी ॻाल्हि खे पूरो कया। जॾहिं महबूब मदीने में आया सभु सहाबी विया, साईं मुंहिंजे घर, साईं मुंहिंजे घर, साईं मूं इंतजाम कयो आहे। सभु जो गॾिजी आया त महबूबन फरमायो कंहिंजे घर हलां? मां रहमत वारो नबी हिन उठड़ीअ जी महार खे छॾियांसि तो, जाथे उठड़ी वेंदी उते वेंदुसि, उते 3 ॾियारा महिमान थींदुसि। साधन जो भी 2-3 मिंट तरसाए को असां बंदोबस्त कयूं, वॾा वॾा सावा गाह कटियूं, गाह कटे पंहिंजे दरनि ते बीठा मथे चढ़ी हुन उठ के गाह पिया ॾेखारनि, पर इहा ख़बर ई कान हुयनि त हे मुल्ला मौलवीअ जी उठड़ी न आहे। हिन उठ ते त मुस्तफ़ा स्वार आहे, हे बुखायल कीअं हूंदी जंहिंते महबूब स्वार थे, इनखे उन कहिड़ी लॻंदी, बुख कहिड़ी लॻंदी, चओ सुभान अल्लाह। बुराकू जन्नत में पियो रोइनि त मुस्तफ़ा अलाए कहिड़े ते स्वारी कंदो। ओ मिठा जॾहिं उठड़ी खे छॾियऊं, अल्लाह फरमाए जिब्रील जी मौला छिकेस काॾे न्यास, यो जेको न झूपड़ी अॼु वेठो आहे, आसरो कयूं वेठो आहे। आसरो तव्हांखे आहे या न आहे? आहे आसरो? हा, मरण खां पोइ बि आसरो कंहिंजो अथई? कंहिंजो? महबूब जो आसरो आहे, मदीने वारे जो सहारो आहे। चेतो गुनहगार ॻोल्हीअ शफ़ा जो अगर दर, अदा आसरो कर मदीने मुनव्वर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। है गुनहगार ॻोल्हीअ शफ़ा जो अगर दर, अदा आसरो कर मदीने मुनव्वर। है सजणो सखी अचे दर्जा सवाली, अल्लाह दर्जा सवाली बिंदो गंज गोहर, अदा आसरो कर मदीने मुनव्वर। उथिया जॾहिं उठड़ी सवार थियो हबीब, उठड़ी सिधो हली आहे। हलंदे हलंदे अबू अयूब अंसारी जे उन झूपड़ीअ जे आॾो महिमान थी आहे, उते वेठी आहे। हबीब महिमान थिया, सभई पिया अचनि मदीने वारा। ओ अबू अयूब अंसारी मुबारक हुजे, मुबारक हुजे जो यार तुंहिंजो महिमान थियो। न चई ओ मुझा मिठा अर्ज़ पे कयूं अल्लाह जा बानो। निमाज़ में रब जी बारगाह में भी सुन्नी हुजे, शियो हुजे, वहाबी हुजे, यहूदी वहाबी हुजे, चित्रोली हुजे, अहले हदीस हुजे, अल्लाहु अकबर। वाह सही वाह। अब काथे बींदो आ जो मस्जिद में ॻाल्हायो, मस्जिद अल्लाह जो घर आ, अल्लाह जो घर रब जे घर में पहुतो आ। हाणे तो चवे इहदिन सिरातल मुस्तकीम, मौला सिद्धी राह सिद्धी वाट ॾेखार। बीठो मस्जिद में, बीठो मस्जिद में।
रब चई तो अञा ना आयो नी जवाब ते वाह सही वाह वाह जो मस्जिद में आयो आ मोह काबे दे थस हेडी वडी दाढ़ी इहदिन सिरातल मुस्तकीम मौला सिद्धी वाट ॾेखार रब चेस त इहा ई वाट सिद्धी नथो समझी सिद्धी ना है छा घर खुदा जो हेडो होडो चौंदो जी अल्लाह वालों के पास क्यों जाते हो अल्लाह से मांगो अल्लाह के घर में आके मांगो अरे अल्लाह के घर में मांग रहा है इहदिन सिरातल मुस्तकीम नमाज अल्लाह जिया सद अल्लाह जो थिस कोरट अल्लाह जी ने बीठो सजदे जे आलम में रुक्याम जे आलम में सिद्धो बीठो चे तो इहदिन सिरातल मुस्तकीम मौला सिद्धी वाट ॾेखार सिद्धो गस ॾेखार सिद्धो रस्तो ॾेखार अल्लाह तो चवे भला केड़ो रस्तो सदके सदके वरी तो फिरे सिरातल लज़ीन अनअमता अलैहिम मौला उन्हनि जो रस्तो जनते तुझा इनाम है वाह वाह सही वाह रब चेस पर निकिर नहीं तू निकिर न आयो मस्जिद में आयो मुझे घर में मुझे दर ते अची चे तो मौला सिद्धो रस्तो ॾेखार पुछा रस्तो ॾेखार रब फरमाए तो पो निकिर पहिरों वञ इनाम वारनि ॾे पोइ अच मस्जिद में सुभान अल्लाह सही वाह सुभान अल्लाह न चई सुभान अल्लाह अरे मस्जिद में अचण पहिरों तुंहिंजो बेकार पहिरों इनाम वारनि ॾे हलियो आहे पहिरों लोड़े शरीफ़ ॾे हलियो आहे पहिरों अल्लाह आबाद हेॾो अल्लाह आबाद हेॾो लोड़ो आहे हेॾो अल्लाह आबाद हेॾो अल्लाह आबाद हेॾो लोड़ो होॾे रब जो प्यारो हेॾे बि रब जो प्यारो विच में कंडियारो सुभान अल्लाह काॾे वञे मुल्लो वीचारो वाह सही वाह शाबाश न चई सुभान इनाम वारनि जो रस्तो ॾेखार रब फरमायो बाना पहिरों वञ इनाम जन जे मथां मूं कयो आहे फउलाइकल लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वसिद्दीकीन वशुहदाए वस्सालिहीन वहसन उलाइका रफीका अल्लाह जो कुरान तो चवे वो रस्तो केड़ो आ इनाम वारा केरा है जल जे मथा मो इनाम कयो आ फरमाए नबियन ते मो इनाम कयो आ कुरान तो चवे नबियन जे मथो इनाम सिद्दीकीन जे मथो इनाम शहीदन जे मथो मुझो इनाम ऐ सालिहन जे मथा मुझो इनाम बिस्मिल्लाह सुभान अल्लाह टाइम पोड़ो थियो आहे जवान करे पोइ उथां थो चओ सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में आई पोइ इनाम वारा ही है न असां हिननि सां गॾिजी न मस्जिद में ईंदा हूं रब चवंदो आहे हाणे सिधो ई शाबाश न चई सुभान अल्लाह टाइम पूरो मुल्लो नूरो सुभान अल्लाह वधीक कुछ न तो चवा हे साबिर हुसैन केस्टू खणी आयो आ मुख्तलिफ मौजूआत जो केस्टू थ साईं मुर्शिद मुझे दिलबर साईं जी केसेट आ पी ही केसेट आ एकड़ी मुझी तकरीर जी शान अहल बैत ए ही केसेट आहे जेका गुजरियल साल दरगाह लोड़े शरीफ से वासी और radio बुधाई होगी मकाम में मुस्तफा जंजो मौजू आ दरगाह बमकाम लोड़ाई शरीफ दरगाह जी केसेट आ या तो जरूर खरीद कंदे हे सब केसेटू खरीद कयो बुधो पढ़ो ए मां पांजे वाइज खां पो ट्रे चंदा कंदो आहियां ट्रे घणा चंदा न चई सुभान अल्लाह दींदो पहिरों चंदो इहो थई जेकॾहिं ख़ुदा तोखे ब पुट ॾिना अथई ट्रे ॾिना अथई चार तू परेशान थी वियो हूंदे अलाए कहिड़ो चंदो घुरदो मोली साहब नथा चओ सुभान अल्लाह
चंदो अलाए कहिड़ो कंदो। मां लाहौर में पियो वाइस कयो वॾो जलसो हुजे, मुंहिंजो चंदो जी ॻाल्हि चंदे जी ॻाल्हि कई त मौलवियुनि जा कन उभा थी। मैंने कहा भाई सिंध से आया हूं, भीख मांगने वाला नहीं हूं, वाह से वाह। पिंडन वारो कौन आया। चई छो तुम भीख क्यों नहीं मांगते। मैंने बोला हमारे पास भिटाई है। भिटाई छा थो चए तो पिन्या दर न पिन मत पिन दे पूरत न पवई। वाह 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 सही वाह। असांखे हिन दरगाह जी माखी खोड़ा तूं छा ॾींदे। हाँ माना माखी तैयार थी। माखी जो पीतर त शुकुर वियो न। हितो वारी माखीअ ते पोइ सॼो साल थो वॼां। वाह सही वाह। हाफिज़ साहब चए पियो छा खाईंदो ही गले जे लाइ। साईं हाफिज़ अली अकबर साहब मां चयो अञा त कुझु नथो खावांसि। यार मां त रड़ थो कयां त 4 आवाज था निकिरनि। चओ सुभान अल्लाह। पोइ हेॾे बि ॿुधो चंदो जो सुवाल। पहिरियों चंदो इहो आहे 2-3 बच्चा अथई, पुट अथई, पुट अथई आहे न। जे पुट अथई ताजो वाइदो कर दरगाह शरीफ ते त हिकिड़ो पुट क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम कंदुसि। आले सुन्नत वट मत ओडे करेस। वो तुझी मर्जी आ। हिते मूं ते पाबंदी लगाई वई आहे। मां न चवंदुसि तुझी मर्जी है पर सुन्नी आलिम करेस जेको आशिकन जे कढ लगे। ॿियो चंदो ॾींदे, ॿियो चंदो शादी जी दुआ हाणे साईं कंदुई। साईं दुआ करेसि शादी करे सुठी ज़ाल मिलेसि वरी उन मां औलाद थिएसि पोइ पढ़ाईंदो। हो बि चवंदा आहिनि न मुंहिंजा यार वाइदा करो वाइदा करो, वाइदो कराईंदा आहिनि। पोइ तूं बि वाइदो कर खणी। हाणे ॿियो चंदो इहो अथई, ॿियो चंदो इहो अथई। हाणे पूरो होॾे चई त टाइम पूरो, हाणे पूरो कयो। ॿियो चंदो इहो अथई रात जो सुम्हंदो आहीं सभु। बलूचिस्तान में वाइस क्यों मूं चयो रात जो सुम्हंदा आहियो। हिकिड़े उथी बीठो चई कॾहिं कॾहिं चोरी ते वेंदा आहियूं त न सुम्हंदा आहियूं। चोरी ते वेंदा आहियूं न सुम्हंदा आहियूं, सॼी राति जाॻो थींदो आहे। मुंहिंजो चङो थियो सच त ॻाल्हाई। रात जो सुम्हे न मदीने ॾे मुंहुं करे वुज़ू करे बिस्तरे ते वेही ऐं तस्बीह हथ में खणी मदीने ॾे मुंहुं करे मुंहिंजे साईं ते 100 भेरा सलात पढ़ी पोइ सुम्हंदो। ऐं हिकिड़ी राति अहिड़ी हूंदई, हिकु राति अहिड़ी ईंदई जो महबूब पंहिंजो दीदार कराईंदो। आमीन आमीन चओ बाबा। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा मिठा हाणे इन ॻाल्हि ते जेकॾहिं वाइज़ कयां त 2-3 कलाक खपनि, पर मुंहिंजी आदत आहे चवंदो आहियां टाइम ओतिरो वठिजे छो त ॿिया उलमाए किराम बि इंतज़ार में आहिनि। उहे बि वाइज़ कंदा, नसीहतूं तकरीर कंदा, खिताब कंदा। अवां असां वेठा आहियूं अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजी अवां खे मुबारक हुजे मुझे तरफ का जो अमी पंध करे परे परे का सफर करे इन सियारे जी मौसम में इन दरबार शरीफ ते सालाने उर्स में ईंदा हो। जिंदगी बाकी तो वरी असां भी ईंदासी, मुलाकात थींदी रहंदी। पर यार इन जो कदर इन जी खबर जदे मरंदे त पो पवंदो त लोरे शरीफ ते वञण सां छा मिलियो। बिस्मिल्लाह सुभान अल्लाह। हाने तू मोटी नहीं थे ना हिकिड़ो नांगन खाधो मुल्लो मिलियो काने में। अब दरगाह लोड़े शरीफ का था अचो छा मिलियो बे तू तो चवंदे छा हर शे मिलियो, जिक्र मिली पो तू ॿुधाएस खणी उते जीअं चवई न छा मिलियो चमुला वे तो तोखे ॿुधायां छा मिलियो। पो चो चए ला इलाहा इल्लल्लाह ला चवई न शिरक शिरक चो निभागा ला इलाहा इल्लल्लाह भी शिरक है। तो तुझे बाबे जो जिक्र करो। सच बुधायो हिते तवा आया हो निमाज खाग में तवा के तो ही तो मिली न मिली
ला इलाहा इल्लल्लाह हिते मिली, इल्लल्लाह हिते मिली, अल्लाह अल्लाह हिते मिलियो, हू हिते मिलियो, सुभान अल्लाह हिते